अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। हीअ असांजा तमामु सिंध जा सुहिणा अदाकार कैमरामैन सभु असां मौजूदु आहियूं ऐं फिल्म जी रिकॉर्डिंग आहे ऐं सेट ते असांजो तमामु बहितरीनु अदाकार जेको आहे ऐं बहितरीनु फ़नकार अब्दुर्रहमान जतोईअ जो ख़ूबसूरत आवाज़ु असांजो राजन शाइर बि मौजूदु आहे। हाणे इंशाअल्लाह हिन जो एल्बम कराईंदासीं। हिन जी सिलेक्शन में असांजो यार बि आहे पंहिंजो बाबल बोज़दार ऐं इहो बि शाइर आहे। चवंदा आहिनि सिलेक्शन अब ॿुधाए भला हिन में को गीत हिकिड़ो को करके गंजण जूं ॻाल्हियूं दस यार रचनण में छाए करके गंजण जूं ॻाल्हियूं दस यार रचनण में छाए ओ यार रचनण में छाए भला दोस्त चनण में छाए करके करके गंजण जूं ॻाल्हियूं दस यार रचनण में छाए ओ खड़ू खड़ियूं खिल तूं मासा एड़ा चोहर रखी तो शालाए ओ खड़ू खड़ियूं खिल तूं मासा एड़ा चोहर रखी तो शाला तो सहु जतन है मुझे हाजन ओ पिरी नंग वञूं पंहिंजो पालियूं अला पो यार रचनण में छाए ओ यार रचनण में छाए भला रचनण में छाए करके गंजण जूं ॻाल्हियूं दस यार रचनण में छाए। वाह सही वाह तमामु बहितर सच पुछी त ॾाढो मज़ो अची वियो। इहो अब्दुर्रहमान जतोई दोस्तो ऐं असांजी हिन फिल्म में बि आहे ऐं तमामु सुठे आवाज़ जो मालिक आहे। असांजा ॿई शाइर बीठा आहिनि पर सिलेक्शन शाइर चवंदासीं त हिन जो एल्बम पंहिंजी प्रोडक्शन में कनि ऐं इनशाअल्लाह अनक़रीब नए धमाके सां ईंदो। वॾी महिरबानी लख थोरा लख एहसान नारे हैदरी।